हिक 10 वरनि जी न्याणी स्कूल वञणु चाहे थी, पर ओचितो संदसि ॻोठ जो स्कूल बंदि थी वञे थो। खेसि ॿुधायो वञे थो त स्कूल में जिन आहिनि, पर राबिया लाइ असल सवाल इहो आहे त जेकॾहिं स्कूल में जिन आहिनि त पोइ हू पढ़णु केॾांहुं वञे। घोस्ट स्कूल ही ब्रिटिश पाकिस्तानी फिल्म साज़ सीमाब गुल जी फिल्म जी कहाणी आहे। फिल्म में राबिया बंद स्कूल जी हक़ीक़त ॻोल्हण जी कोशिश करे थी, जिते जिन्हनि जी कहाणी पुठियां तालीम खां महरूमी, करप्शन, मक़ामी ताक़त ऐं इंतज़ामी बेध्यानी जी हक़ीक़त साम्हूं अचे थी। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त फिल्म जो पस मंज़र सिंध आहे, पर सिंध में ई उनखे सिनेमा घरनि में नुमाइश लाइ सेंसर सर्टिफिकेट न मिलियो। सिंध बोर्ड ऑफ फिल्म सेंसर फिल्म खे अवामी नुमाइश लाइ गैर मुनासिब करार ॾिनो, पर सीमाब गुल मूजिब बोर्ड खेसि उहो वाज़े न कयो त फिल्म में कहिड़ो एतिराज़ जोॻो मवादु आहे। वफ़ाक़ी ऐं पंजाब सेंसर इख़्तियारनि खे फिल्म ते एतिराज़ न हो, जॾहिं त सिंध में इजाज़त न मिली। हिते असल सवाल उभिरे थो, जेकॾहिं फिल्म में एतिराज़ जोॻो मवादु मौजूदु आहे त उहो वाज़े छो न कयो वियो, ऐं जेकॾहिं फिल्म जो बुनियादी मौज़ू छोकिरियुनि जी तालीम ऐं गोसड़ू स्कूल आहिनि त पोइ उन मौज़ू ते ॻाल्हाइण खां मसइलो किथे पैदा थिए थो। सीमाब गुल जो चवणु आहे त हू सिंध बोर्ड जे फ़ैसिले ते हैरान थी, छाकाणि त संदसि फिल्म में को तकरारी मवादु नाहे ऐं उहा बुनियादी तौरु तालीम जे मसइले बाबति आहे। हुन चयो त सिंध में अटकल 15,000 घोस्ट स्कूल हिकु गंभीर मसइलो आहिनि ऐं सेंसर बोर्ड खे पंहिंजे फ़ैसिले ते ॿीहर ग़ौर करणु घुरिजे। फिल्म जो बुनियादी मौज़ू जिन न पर बंदि पियल स्कूलनि जो मसइलो आहे। सीमाब गुल 2022 जी ॿोॾ खां पोइ दस्तावेज़ी कम दौरान सिंध ऐं बलोचिस्तान जे ॿहिराड़नि में अहिड़नि स्कूलनि जे मसइले सां वेझो थी। संदसि चवण मूजिब ख़ाली स्कूलनि जूं इमारतूं ॾिसी खेसि ॾुख ऐं कावड़ महसूसु थी। पोइ हुन फ़ैसिलो कयो त उहा कहाणी हिकु ॿारड़ी जी नज़र सां ॿुधाई वञे। फिल्म जी शूटिंग कराची जे भरपासे चश्मा ॻोठ ऐं हिकु ॿिए ॻोठ में कई वई। उन जो आलमी प्रीमियर 2025 में टोरंटो इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल में थियो, जॾहिं त रेड सी फिल्म फेस्टिवल ऐं ॿियनि आलमी मेलनि में पिणु ॾेखारी वई। यूके एशियन फिल्म फेस्टिवल में सीमाब गुल खे बहितरीन डायरेक्टर जो एवॉर्ड पिणु मिलियो। सेंसर सर्टिफिकेट न मिलण खां पोइ फिल्म साज़न सिंध हाई कोर्ट सां राब्तो कयो आहे। मामलो हाणे अदालत में आहे, जिते सेंसर बोर्ड जे फ़ैसिले खे चैलेंज कयो वियो आहे। पर फिल्म जो सभ खां वॾो सवाल अञा बि जवाब तलब आहे। जेकॾहिं स्कूल में को जिन न हो त पोइ असल जिन केरु आहे?